अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेजन सिंह वाई पिया किरी कनन पाण, अघा उन उञाण पसो सूर सिजाया। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 10 मार्च 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अमल इहा ई दुआ त शाल जी तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंधू दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ थींदड़ एहतिजाज हाणे बाक़ाइदगी सां तहरीक जी सूरत इख़्तियार करे चुका आहिनि। उन हूंदे बि वफ़ाक़ पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहे। सिंधू दरिया मां नवां केनाल कढण वारे तकरार सबबि मुल्की सतह ते थींदड़ नुक़सान खां बेनियाज़ ऐं लापरवाह बणियल आहे। जेतोणीकि तकरारीअ बणिजी वियल केनालनि जे लाइ घुर्बल क़ानूनी घुर्जूं न रुॻो पूरियूं न कयूं वियूं आहिनि, पर उन्हनि खे कढण जे लाइ लाॻापियल इदारनि फोरमन जी मंज़ूरी खे मुकमिल तौरु नज़रअंदाज़ कंदे आइनी घुर्जनि ऐं तक़ाज़ाउनि जी लताड़ कई वई आहे, जंहिं करे सिंध जे माण्हुनि में इहा कावड़ अञा पिणु वधी रही आहे त वफ़ाक़ ऐं उन जा इदारा पंहिंजे जोड़ियल क़ाइदनि क़ानून जी बि सरियाम भञकड़ी करे रहिया आहिनि। इहो अमल मुल्क जे समूरे वफ़ाक़ी ढांचे खे पूराई न थी सघंदड़ नुक़सान तरफ़ धिके रहियो आहे। पाणी जी विर्छ कंदड़ इदारे इरसा जो चवणु आहे त मुल्क में पाणी जे ज़रियनि ऐं ज़ख़ीरनि में खोट थी वई आहे, जंहिं करे पंजाब ऐं सिंध में घुर्बल पाणी जी भेट में घटि पाणी पहुची रहियो आहे। इरसा, तरबेला ऐं मंगला डेमनि जी डेड लेवल जी सूरतहाल बाबति सूबनि खे ख़बरदार करे छॾियो आहे। ख़त में पाणीअ जी विर्छ जो नओं ज़ाब्तो जारी कंदे चयो वियो आहे त रबीअ जे बाक़ी रहियल अरसे में 30 खां 35% पाणी जी खोट जो ख़दशो आहे ऐं बरसातूं न पवण ताईं सूरतहाल बहितर थियण जी का बि उमेद नाहे। हाणे जॾहिं पाणी जी इहा सूरतहाल आहे, जॾहिं ॻिच अरसे खां मुल्क जा सूबा पंहिंजो पाण में अॻे ई विढ़ंदा रहिया आहिनि ऐं उनजे मुक़ररु कयल फार्मूले मूजिबि निढनि सूबनि खे पाणी न मिलंदो रहियो आहे, उन बावजूदि पाणी जहिड़े नाज़ुक मसइले ते क़ानून जे घुर्जनि खे हिकु तरफ़ रखी तड़ तकड़ में निगरान हुकूमत खां अहिड़ो कमु वरितो वियो आहे जंहिंसां वेतर क़ानूनी मुझारनि जनम वरितो आहे। मौसमनि जे फेरे जे करे हिन वक़्तु मुल्क जे पाणी ज़ख़ीरो कंदड़ डेमनि में पाणी जी सतह तमामु हेठि थी रही आहे। अहिड़ी सूरत में को बि जवाज़ या जोॻो सबबु नथो थिए त तकरारी केनालनि वारी रिथा में हथु विधो वञे। के फ़र्ज़ करे वरितल ॻाल्हियुनि खे बुनियादु बणाए जेकॾहिं अहिड़ी का कोशिशि कई वेंदी त उन जा न रुॻो सिंध जी समूरी ज़िंदगी ते मनफ़ी असर पवंदा, बल्कि उहो अमल वफ़ाक़ खे नुक़सानु ॾियणु बराबरि हूंदो। तकरारी कैनालनि जे समूरनि हामियुनि खे हिन वक़्त जे मुल्क में मौजूदु पाणी, माहौलियाती तब्दीली समेत मुल्क जे क़ाइदनि क़ानून, वफ़ाक़ जे इदारनि ऐं फोरमनि जे इख़्तियारनि ऐं उन्हनि जे मैंडेट समेत मुल्की आइन में लिखियल हक़नि ते ग़ौर करण जी घुर्ज आहे त जीअं उन बाबति को अमल जोॻो ऐं सम्झ में ईंदड़ मौक़िफ़ साम्हूं अची सघे। ॿी सूरत में तकड़ जी सूरत में उनजो वॾो नुक़सानु थी सघे थो। उन्हीअ नुक़सान जे अंदेशे ते हुकूमत खे फ़ौरी तौरु ध्यानु ॾियणो पवंदो। उहा तहरीक जेका हाणे सॼी सिंध में पखिड़िजी वई आहे, उहा तहरीक वक़्त जे हुक्मरान खे नेठि लोढ़े ऐं लोॾे छॾींदी। हाणे जॾहिं पीपल्स पार्टी जा अॻवान ठठोल वारे अंदाज़ में सफ़ायूं ॾेई रहिया आहिनि त को बि कैनाल न पियो ठहे, उते इन्हनि लाइ इहा पिणु ख़तरे जी घंटी आहे त हाणे सिंध जो अवाम सुजाॻ थी चुको आहे ऐं जॾहिं बि सिंध जा माण्हू सुजाॻ थींदा आहिनि त उहे वक़्त जे ज़ालिम हुक्मरान खे लोढ़े ऐं लोॾे छॾींदा आहिनि। असीं सम्झूं था त सिंधू दरिया ते केनालनि वारो मामिरो पीपल्स पार्टी जे तख़्ते में आख़िरी कोको साबित थींदो। इन जे करे वक़्त जे हुक्मरान खे फ़ौरी तौरु जाॻणु खपे ऐं अहिड़ो को बि मनसूबो शुरू न करणु खपे जेको सिंध जे वजूद लाइ ख़तरा खणी अचे। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंधू दरिया मां केनाल कढण वारे मामले ते ज़रदारी साहिब वटि फ़ैसिले लाइ थोरो वक़्तु बचियो आहे जे उनवान हेठि नामियारो शाइर महर डिबाई लिखे थो, पाकिस्तान में सिंध खां सवाइ सभिनी सूबनि पीपी खे रद्द करे छॾियो आहे, जंहिंजो यकीनन सबबु हिकु त ग़ैर नज़रियाती माण्हुनि जी अहमियत ऐं शमूलियत ऐं ॿियो पैदागीर माण्हुनि जा हुजूम। ॿियनि सूबनि मां ठगी ठोड़ी ज़रिए के हिकु अधु सीटूं खणणु का वॾी ॻाल्हि कोन्हे। सिंध मां इलेक्शन कीअं खटी वई उन जी ख़बर पूरी दुनिया खे आहे, उन ते नथा ॻाल्हायूं। हाणे जेका पोज़ीशन सिज वांगुरु चिटी थी आई आहे उन लाइ बसि एतिरो चइबो त सिंध मां पीपी खे उन करे इलेक्शन खटराई वई जो कुवतनि जो मक़सदु हुयो सिंध जा वसीला ऐं सिंधू दरिया फॿाइणु। यकीनन हर ताक़तवर माण्हू चमचागिरी कंदड़नि जे हुजूम में रहंदो आहे ऐं उनखां ॿाहिरि जूं सॼियूं हक़ीक़तूं लिकायूं वेंदियूं आहिनि ऐं सभु कुझु ठीकु आहे, बहितरु आहे, माण्हू तव्हांखे दुआऊं पिया ॾियनि, तव्हांजा फ़ैसिला तारीख़ी आहिनि वग़ैरह चवंदड़ चापलूसनि ऐं ॻाढ़े ॿोड़ वारनि ख़ुशामदिन जी ॿेघी अमतल हूंदी। ज़रदारी साहिब भल त पंजाबियुनि लाइ सॼो सोन थी पवे, पर पंजाबी खे सिर्फ़ु सिंध जो ई लीडर ऐं सुठो इंसान बि नथा सम्झनि। भल खणी ज़रदारी साहिब सम्झंदो हुजे ऐं उन ख़ुशि फ़हमी में मुब्तला हुजे त मूं पंजाबियुनि इस्टेब्लिशमेंट खे चूतियो कयो आहे, पर इहा संस अज़ीम ख़ाम ख़्याली आहे, छो त भुट्टो साहिब खां वधीक ज़हानत ऐं सियासी बसीरत ज़रदारी वटि कोन्हे। ज़रदारी साहिब सिर्फ़ु ॻंढ जोड़ जो कारीगर आहे, बाक़ी नज़रियाती सियासत जंहिं ते क़ौमनि जा मुस्तक़बिल जुड़ी सघनि उहा संदसि भरमा बि कोन्हे गुज़री। भुट्टो साहिब जहिड़ो माण्हू बि आख़िरी ॾींहंनि में गोॾा कुटींदे रहिजी वियो त पंजाबियुनि साणसि दोखो कयो आहे। बाक़ी ज़रदारी साहिब त उन्हनि यारनि ॾाढो मिटी जो पुतलो आहे। उनखां अलावा त जिन पंजाबियुनि ज़रदारी खे पटको ॿधायो आहे उन्हनि पंहिंजे सूबे में जेको कमु कयो आहे ज़रदारी साहिब जे हमराहनि उन जे अधु जेतिरो बि सिंध में कमु नाहे कयो, बल्कि उहे पंजाबी सिंध में कब्ज़ा कंदा वतन। मतिलबु ईअं पियो लॻे त पंजाबियुनि ज़रदारी खे सदारती पग पाराई सिंध लिखाए वरिती हुजे। ज़ाहिर ज़हूर जेका हक़ीक़त ॾिसिजे पई, पंजाबी नवाज़ लीग फ़ौज ऐं पीपी साॻी तरह ख़ामोश आहिनि। उन करे सवलाई सां सम्झी सघिजे थो त सिंध सां जेका वेदन कई पई वञे उन जा ज़िम्मेवार मथियां टेई हमसलाह लॻा वतन। तारीख़ में खोड़ इंसान बि अहिड़ा रहिया आहिनि जिन पंहिंजूं कयल वॾियूं वॾियूं ग़लतियूं तस्लीम कयूं ऐं क़ौम खां माफ़ियूं बि घुरियूं। ज़रदारी साहिब जी ज़िंदगी उन मरहले मां गुज़रे पई जंहिंखे मुख़्तसर बल्कि तेज़ी सां इख़्तिताम तरफ़ रवां दवां चई सघिजे थो ऐं मरण खां पोइ खे सिंध में ई दफ़न थियणो आहे, पोइ बालू जा कुबा हुजनि या गढ़ी ख़ुदा बख़्श। उन खां अलावा संदसि अणमयूं तोड़े समूरे हमनवाउनि जूं घणियूं मिल्कियतूं सिंध में ई आहिनि। उन करे खेसि या संस ख़ानदान खे अॻे पोइ सिंध में रहणो आहे। सो मुंहिंजी सलाह त सिंध जी हाणोकी सूरतहाल माठी कोन्हे थियणी। हर रोज़ु सिंधी माण्हुनि जे अंदर में इहो अहसासु वधंदो वञे त पंजाब असांखे बर्बादु करण जे पोयां लॻल आहे ऐं उनजो साथ ज़रदारी साहिब ऐं संस साथी ॾेई रहिया आहिनि। इहा बाहि भड़कंदी वञे पई। यकीनन सिंधी क़ौम पंहिंजी बका ख़ातिर हर हद ताईं वेंदी। उनखां अलावा पीपल्स पार्टी बि टिनि हिसनि में विरहायल आहे। हिकु तरफ़ मैडम फरियाल जो ग्रुप जेको सभिनी खां वधीक ताक़तवर आहे, जंहिंखे ज़रदारी साहिब जी पुठि भराई आहे। ॿियो वरी ज़रदारी साहिब जो ग्रुप जेको तक़रीबन हिकु शख़्स ते ई मुश्तमिल आहे। हूअं त नंढियूं नंढियूं ATM मशीनूं जाम आहिनि, पर स्टेट बैंक हिकु ई आहे ऐं उनजे हवाले ई सभु कुझु आहे। मतिलबु त कारे अछे जो मालिक आहे। तोड़े जो संदसि कमु वॾा वॾा भाकुर पाइण आहे, बाक़ी कमकार जी ख़बर उहे ई ॿुधाईंदा जिन जा कमु थिया हूंदा। पहिरीं ॿिन्ही ग्रुपनि में वॾो अंग ग़ैर नज़रियाती ख़ुशामदी या कंप्रोमाइज़्ड माण्हुनि जो रहियो आहे ऐं टियों ग्रुप आहे शहीद मुहतरमा जो, जेके बिलावल खे पंहिंजो लीडर सम्झनि था, पर बिलावल शायदि मथे ॿिन्ही ग्रुपनि खां कमज़ोर आहे। सो बिलावल पोयां लॻल नज़रियाती कारकुन वीचारा बसि मखियूं झटींदा वतन। खोड़ दोस्तनि खे सुञाणा बि थो जेके कंहिं सूबेदार जी बदिली लाइ उन्हनि माण्हुनि जे दर ते बीठल आहिनि जिन खे हथ बि उथी कोन ॾींदा हुआ। सो यकीनन ज़रदारी साहिब खां पोइ पीपी किथे बीहंदी उहो अंदाज़ो तक़रीबन पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे बि आहे।
आउं त सम्झां थो पीपल्स पार्टी जो हशर क़ाइद अज़म वारी मुस्लिम लीग जहिड़ो थींदो, छो त तमामु घणा सियासतदान सरदार भूतार हिकु त लालच ऐं ॿिया ॾंडे जे ख़ौफ़ खां पीपी जो पोतड़ो पायो वेठा आहिनि। जेकॾहिं पीपल्स पार्टी जी क़यादत या ख़ुशामदी टोलनि जी मखण पॉलिसी सबबि इहो सम्झे थी त क़ौम संदन आशिक़ आहे त इहा तारीख़ जी वॾे में वॾी भुल ऐं ख़तरनाक ख़ाम ख़्याली चइबी। सो उन करे ज़रदारी साहिब खे सोचणु घुरिजे त वक़्त जे बादशाहनि जे क़बरनि ते त पखी बि नथा वञनि, पर के फ़क़ीर मनुष्य माण्हुनि लाइ लोचींदड़नि ऐं उन्हनि जे दिलनि ते बादशाही कदड़नि ते मेला पिया लॻनि। सो ज़रदारी साहिब खे जिते दफ़न थियणो आहे उन धरती ऐं उन क़ौम बाबति सोची सम्झी फ़ैसिलो बि करणु घुरिजे, छो त ज़रदारी खे इहो यादि रखणु घुरिजे त तव्हां जेके कैनाल कढण जी इजाज़त ॾिनी आहे, इहो त तय आहे त उहे कैनाल कंहिं बि क़ीमत ते सिंधी क़ौम कढणु कोन ॾींदी, चाहे केतिरो बि नुक़सानु थिए। पर उन वक़्तु ज़रदारी साहिब जो मक़ाम छा हूंदो? सो बहितर सलाह इहा आहे त समूरे लॾे सुमेत वफ़ा खे अलविदा करे सिंधी क़ौम आॾो ग़लती तस्लीम करे माफ़ी वठे ऐं कैनालनि जी मुखालफ़त करे। मुमकिन आहे उन सूरत में सिंध खेसि दिलि सां इज़त बि ॾिए ऐं संस कयल ग़लतियूं माफ़ बि करे छॾे। वधीक राज़ जो राणो आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर मेहर डिबाई जे लिखियल लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध ऐं बलूचिस्तान ॿ सूबा अहिड़ा आहिनि जेके हाणे जबरी गुमशुदगियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सचाई जा सॾ वरनाईंदड़ माण्हुनि खे खंभे गुम कयो पियो वञे। उहे वजूद जेके क़ौम परस्त सियासत सां सलाहियल आहिनि या जिन जो मौक़िफ़ धरती सां गॾु आहे, उहे या त जबरी तौरु लापता कया था वञनि या वरी उन्हनि खे डेॼारे धमकायो पियो वञे। अहिड़ी सूरतहाल तॾहिं पैदा थी आहे जॾहिं सॼी सिंध सरापा जदोजहद ऐं सरापा एहतजाज बणी आहे। जीअं सिंध तहरीक जो राब्ता सेक्रेटरी सुहेल कलवड़ पिणु जबरी तौरु लापता कयो वियो आहे, जेको अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो। हिकु ॾींहुं पहिरियां बि मिरपुर माथेले में संस बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सॼी सिंध में जीअं सिंध तहरीक ऐं जीअं सिंध मुहाज़ पारां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। उहे एहतजाजी मुज़ाहिरा जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ हुआ। काल्ह बि जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन सुरैया सिंधी ऐं ॿियनि अॻवाननि मिरपुर माथेले में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ऐलान कयो त 14 मार्च जुमे जे ॾींहुं सुहेल कलवड़ ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। सुरैया सिंधी जो वधीक चवणु हुओ त सिंध जेको हज़ारे सालनि खां हिकु वतन जी सूरत में रहियो आहे ऐं उन सिंध जा पंहिंजा कुदरती वसीला, कुदरती असांजा मिल्कियत, सिंध जो दरिया, इहे सभु जा वारस असीं मालिक सिंधी ऐं इहो दुनिया जो आलमी ऐं इस्लामी कानून आहे त दुनिया जेके बि दरिया किथां बि निकिरनि था, उहे दरिया जिते छोड़ कनि था उन्हनि जी इजाज़त खां बग़ैर को बि डेम ऐं कैनाल नथो ठाहे सघे। जीअं दरिया नील दुनिया जा 14 मुल्क क्रॉस करे मिस्र में छोड़ करे तो मिस्र जी इजाज़त खां सवाइ को कैनाल नथो ठाहे। सिंध जे वसीलनि ते धाड़नि जो सिलसिलो तमामु इंतिहाई पुराणो आहे ऐं 70 साल हिन तारीख़ में, मुल्क जी तारीख़ में सिंध जे हक़नि ते, सिंध जे रोज़गार ते, सिंध जी नौकरियुनि ते, सिंध जे वसीलनि ते, सिंध जी ॿोली ते राता आया विया ऐं ताज़ो पीपुल्स पार्टी सरकार पंजाब जे चवण ते सिंधू दरिया मां अरसा एक्ट में तरमीम करे सिंधू दरिया मां 6 कैनाल कढण जी मंज़ूरी ॾिनी। सदर ज़रदारी बिल ते सही कई ऐं उन खां पोइ ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते सिंध जी लखे एकड़ ज़मीन परदेही कंपनियुनि समेत
मुख़्तलिफ़ इदारनि खे ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। उन सिलसिले में सिंध जा हिलाली पुट जॾहिं रोडनि रस्तनि ते निकिरी आया त उन ते सरकार पंहिंजे अताब जो निशानो बनाइणु शुरू कयो। असांजो जीअं सिंध तहरीक जो मरकज़ी राब्ता सेक्रेटरी सुहेल कलवड़ 7 ॾींहं गुज़री चुका आहिनि, उनजो को बि ॾस पतो अञा ताईं पइजी न सघियो आहे। मुसलसिल असीं सरापा एहतिजाज आहियूं। रोज़ाना जे बुनियाद ते मीरपुर माथिरे में असीं एहतिजाज कयूं पिया। उनजी फैमिली, उनजी अंबड़, उनजी वनी, उनजा बच्चा, क़ौमी कारकुन सरापा एहतिजाजनि, पर अञा ताईं इदारनि जे हुक्मराननि जे कननि ते जूं बि नथी खुले। असीं सम्झूं था त वतन सां मोहबत करणु जेकॾहिं ॾोह आहे त उहो सिंध जो हर गैरतमंद माण्हू उहो ॾोह करे पियो। सुहेल कलवड़ पुरअमन सियासी कारकुन आहे, हुनजो ॾोह ई आहे त उहो वतन जो पुटु आहे। हुन वतन जे ॾुखनि ऐं जन खे सिंधू दरिया खे ते कब्ज़े जे ख़िलाफ़ पंहिंजी गैरत जी मंदी जो मुज़ाहिरो कंदे हुन एहतिजाज कराया। हू उन जदोजहद में सरगर्म रहियो। नतीजे तौर ते उनखे अताब जो निशानो बनाए उनखे खंभे गुम कयो। पंहिंजी ख़ूबसूरत लिखणी में इक़बाल कीरियो लिखे थो, शाइरनि, क़ौमी कारकुननि तोड़े वकील अॻवाननि जे वतन सां लॻाव वारे जज़्बे जो क़दुरु कजे थो। संदन लफ़्ज़ समाज लाइ नज़रिया ठाहिण में अहम आहिनि। लफ़्ज़नि खे सोचे सम्झी अदा कजे। अदब, शाइरी, नारा ऐं बयान नफ़रत, बुग़्ज़ या बदिले जे बुनियाद ते न हुजणु घुरिजनि, बल्कि आफ़ाक़ी सचाइनि ऐं क़ौम जे सुठाइनि ते ॿधलु हुजनि। शाइरी, अदब, सियासत टोड़ण या विरहाइण बजाए जोड़ण ऐं दरगुज़र ते ठाहिजे। सिंध जे विरहाङे वक़्तु ॿ क़ौमी नज़रिए जो तजुर्बो ऐं उन्ही जा मनफ़ी असर पंहिंजे साम्हूं आहिनि। नज़रिए में कंहिं बि क़िस्म जी कचाई समाज ते असरअंदाज़ थिए थी। नज़रियो उहो ॿुधाइजे त पंहिंजी तहज़ीब, जाग्राफ़ी ऐं ॿोली दुनिया में सभ खां उत्तम आहे। असां सभिनी सुठाइनि खे अपनाईंदासीं, हर मनफ़ी रुझान ऐं रवैये खे रद्द कंदासीं। असांजे क़ौमी अदब में, सियासत में मज़लूमियत सां नफ़रत ऐं बदिले खे ॻाइण वारो मामूल क़ौम खे कुअ जे बजाए कमज़ोरी ॾे माइल करे थो। क़ौम खे मज़बूत लफ़्ज़नि ऐं मरबूत खटींदड़ टीम वारी हिकमत अमली ते रखिजे। वतन ऐं वसीला क़ीमती क़ौमी असासो आहिनि। सोशल मीडिया ऐं ग्रुपनि में घणियूं पोस्टूं सभिनी जे वक़्त जो ज़ियान हुजनि थियूं। ईअं ई पब्लिक फोरम ते हिक ॿिए खे जवाबु सुठो तासिर न छॾींदो आहे। क़ौम जी कुवत वधाइण लाइ क़ौम में सुजाॻी पैदा कजे। औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां सिंधी औरतुनि खे बाइख़्तियार बणाइण जे लाइ अमली क़दम जी अपील कंदे वर्ड सिंधी कांग्रेस लिखियो, आलमी औरतुनि जो ॾींहुं औरतुनि जी समाजी, मुआशी, सक़ाफ़ती ऐं सियासी कामयाबियुनि जो आलमी जश्न आहे। हीउ ॾींहुं न सिर्फ़ु औरतुनि जी जदोजहद खे साराइण जो मौक़ो फ़राहम करे थो, पर इहो बि यादि ॾियारींदो आहे त औरतुनि जी बराबरी लाइ अॻभराई अञा बि जारी रहणु घुरिजे। 100 सालनि खां वठी हीउ ॾींहुं सॼी दुनिया में बराबरी जे हक़ में हिकु ताक़तवर आवाज़ बणिजी नाइंसाफ़ी, इम्तियाज़ ऐं जिनसी बुनियादनि ते तफ़रीक़ खे ख़तमु करण जो मुतालबो करे थो। हीउ ॾींहुं कंहिं बि मुल्क, तनज़ीम या गिरोह ताईं महदूद नाहे, छो त औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद हिकु गॾियल समाजी ज़िम्मेवारी आहे। अॼु जी सिंधी औरत रिवायती रुकावटनि बावजूदु पंहिंजी तालीम, रोज़गार ऐं क़यादत सां नओं सफ़र तइ करे रही आहे। हूअ न सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान ऐं क़ौम लाइ बहितर ज़िंदगी जा मौक़ा पैदा करे रही आहे, पर जदीद सिंध जे तरक़ी में बि पंहिंजो अहम किरदारु अदा करे रही आहे। ॿाराड़ी हुजे या शहर, सिंधी औरतूं पंहिंजी इस्तक़ामत ऐं बहादुरी सां अॻियां वधी रहियूं आहिनि। कॾहिं उस्ताद बणिजी त कॾहिं साफ़ी, वकील, साइंसदान, समाजी अॻवान, कारोबारी या फ़नकार तौरु। जदीद सिंधी औरत सुजाॻ आहे, पंहिंजे हक़नि खां वाक़ुफ़ु आहे ऐं समाज में तब्दीली आणण लाइ पाण पतोड़े रही आहे। इन सिलसिले में परॾेही सिंधी औरतुनि जो किरदारु पिणु इंतिहाई अहम आहे, जेके आलमी सतह ते सिंधी औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारे रहियूं आहिनि। वर्ड सिंधी कांग्रेस सिंधी औरतुनि सां ॿधी जो इज़हार कंदे इंटरनेशनल सिंधी वुमेन ऑर्गेनाइज़ेशन, वुमेन एक्शन फोरम ऐं ॿियनि तहरीकनि जी हिमायत करे थी, जेके औरतुनि जे हक़नि, समाजी बराबरी ऐं हक़ीक़ी तब्दीली लाइ जाखोड़े रहियूं आहिनि। उन्हनि इदारनि जो कमु
सिंधी औरतुनि लाइ न रुॻो हिमत अफ़ज़ाई जो सबबु आहे, पर उहो पिणु साबित करे थो त जॾहिं औरतूं मुतहद थियनि थियूं त उन्हनि जी वाट में ईंदड़ रुकावटूं ख़तमु थी सघनि थियूं। अचो त औरतुनि जो मुस्तक़बिल तब्दील करियूं। असांखे गॾिजी हिकु अहिड़ो समाज जोड़णो आहे जेको बराबरी वारो ऐं सभिनी खे गॾु खणी हलण वारो हुजे। हिकु अहिड़ो समाज जिते सिंधी औरतूं तरक़ी कनि, अॻुवाणी कनि ऐं पंहिंजे सलाहियतुनि सां बहितरीनु मुस्तक़बिल जोड़ियनि। अचो त मुतहद थियूं त जीअं का बि औरत पोइते न रहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु 10 मार्च नामियारे शाइर इमदाद हुसैनी जो जनम ॾींहुं आहे। इमदाद हुसैनी खे भेटा पेश करण लाइ असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था इमदाद हुसैनी जो तारुफ़, जेको असां अवां लाइ चूंड कयो आहे इनसाइक्लोपीडिया सिंधियाना तां। मशहूर शाइर इमदाद हुसैनी जो असुलु नालो सैयद इमदाद अली शाह हो। हुन सैयद फज़ल मोहम्मद शाह जे घर में 10 मार्च 1940 ते टिखड़ में जनम वरितो। प्राइमरी तालीम ॻोठ जे मकतब मां हासिलु कयाई। MA सिंध यूनिवर्सिटी मां पास कयाई। शागिर्दी वारे अरसे दौरान सिंधी डिक्शनरी ऑफिस ऐं सिंधी लोक अदब रिथा में नौकरी कंदो रहियो। पोइ सिंधी अदबी बोर्ड में लाइब्रेरियन मुक़ररु थियो। 1970 में इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी में रिसर्च फेलो मुक़ररु कयो वियो। 1973 में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी मुक़ररु थियो। उते नौकरी दौरान 1977 खां 1979 ताईं टेमाही मेहराण जो एडिटर पिणु रहियो। 1992 में सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरी तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। हैदराबाद जहिड़े सक़ाफ़ती मर्कज़ में पलियो निपनो ऐं गुज़िरियल 30 सालनि खां इल्म जे मर्कज़ जामशोरे में रिहाइश पज़ीर रहियो। इमदाद जी शाइरी जो हिकु मुख़्तसर मजमूओ इमदाद आहे रोल 1976 में सिंधी अकेडमी हैदराबाद पारां छपियो। संदसि तवील नज़म शाइर 1988 में लिखियल शाइर आशूब मार्च 2000 में टियों मजमूओ हवा जे साम्हूं रोशनी पब्लिकेशन पारां 2000 में छपियो। जॾहिं त किरणे जहिड़े पल खे 2012 में छपराए पधिरो कयो वियो त सूरज लाइ को पथर नाहे शाइरी जो मजमूओ 2023 में छपजी साम्हूं आयो। टिखड़ पब्लिकेशन पारां छपायल किताब मुअल माण्हू जहिड़ी पीड़ा हुन सर इमदाद सां गॾिजी सहेड़ियो हो। उन खां अलावा मशहूरु सिंधी वीर कथा दोदे चनेसर जो उर्दू में तर्जुमो बि छपियल आहे, जेको लोक विरसे इस्लामाबाद जो छपायल आहे। हुन मिर्ज़ा किलीच बेग जे नावल ज़ीनत जो उर्दू में तर्जुमो पिणु कयो, जेको एकेडमी ऑफ अदबियात पारां छपराए पधिरो कयो वियो। अहमद ख़ान आसिफ़ जे 12 ॿोलनि ते मुश्तमिल किताब 12 ॿोल, जंहिंजा 6 जुल्द आहिनि, जहिड़ी अहम तसनीफ़ खे इमदाद हुसैनी एडिट कयो। हुन बाबा फरीद ऐं माधूलाल शाह हुसैन जी पंजाबी शाइरी खे सिंधी में तर्जुमो कयो। इमदाद हुसैनी बज़्म तालिबुल मौला हैदराबाद शाख ऐं सिंधी अदबी संगत शाख हैदराबाद जो सेक्रेटरी पिणु रहियो। सिंधी ॿोली जे हक़नि जी बहाली वारी तहरीक, सिंधी ॿोली में वोटर लिस्टनि जे छपाइण वारी तहरीक ऐं वन यूनिट मुखालिफ़ तहरीक में इमदाद हुसैनी अमली तौरु भरपूर हिसो वरितो। इमदाद हुसैनी सांवल जे नाले सां कहाणियूं पिणु लिखियूं, जिन जो मजमूओ वणजारो जे नाले सां 2024 में शाया थियो आहे। रेडियो लाइ नाटक लिखियाई, कहाणियूं ऐं गीत लिखियाई। रेडियो जे मक़बूल प्रोग्राम जहिड़ा गुल गुलाब जा अक्सर स्क्रिप्ट वे इमदाद हुसैनी लिखिया। इमदाद हुसैनी टेलीविज़न लाइ गीत ऐं नाटक पिणु लिखिया। हुन फिल्मनि लाइ गीत लिखिया, जिन मां कुझु धरती लाल कुंवार, सॼण साईं, हाज़ुर साईं जानीअड़ा जा गीत शामिल आहिनि। जॾहिं त इमदाद हुसैनी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मां रिटायरमेंट वरिती, उन खां पोइ बि कॉन्ट्रैक्ट ते कुझु अरसो उते सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी हैसियत में कमु कयाई। 2004 खां 2006 ताईं सिंधी अदबी बोर्ड जे 3 रिसालनि टेमाही मेहराण, माहिवार सरतियूं ऐं गुलफुल जे चीफ एडिटर जूं
ज़िम्मेवारियूं बि निभायूं। सिंध जे हिन ख़ूबसूरत शाइर 27 अगस्त 2022 ते कराची में लाॾाणो कयो। खेसा बाणे ॻोठ वसी मलूक शाह जे क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। तोड़जो हू हाणे असांजे विच में मौजूदु न आहे, पर संदसि शाइरी अॼु बि दिलनि खे गरमाए थी। असां रोई रोई खिलायो थे जिन खे, अकेला जे थींदा त रूंदा त हूंदा जहिड़ा ख़ूबसूरत गीत लिखंदड़ इमदाद हुसैनी सिंधी अदब जो उहो रोशन सितारो आहे जंहिंखे सिंध कॾहिं बि विसारे न सघंदी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे रूह जे रुमाल ते टांकजी वियल गुलनि जहिड़ियूं ख़ूबसूरत यादगिरियूं ज़िंदगी जे सफ़र जा उहे पल जेके हाणे वापसि तोड़े जो मोटी कोन ईंदा, पर उन जूं यादगिरियूं अॼु बि रूह जे रुमाल ते ख़ुशबू वांगुरु मौजूदु आहिनि। जी हा, वर्क वरायूं था नाम्यारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जा ऐं आत्मकथा जीवन सफ़र जी पेश करियूं था 11वीं क़िस्त। लाहौर जूं काफ़ी यादगिरियूं आहिनि, पर के वाक़िया त विसरण जहिड़ा न आहिनि। डायरेक्टर जनरल सिविल सर्विसिस अकेडमी मिस्टर इनायतुल्ला मूंखे हिकु अणघड़ियल काठ सम्झंदो हुयो, जंहिंमें सिखण जी सलाहियत हुई, पर कुझु सिखणु न पिए चाहींदो हुयो। 2-3 मौक़नि ते हुन मूंखे प्यार सां तोड़े सख़्ती सां ज़िंदगी जे तौर तरीक़नि सेखारण जी कोशिशि कई, पर शायदि मूंसां ई को मसइलो हुयो जो कॾहिं बि नज़्मो ज़ब्त ऐं पाबंदी खे क़बूलु कोन कयमि, न ई कॾहिं ज़िंदगी खे को मक़सदु ॾियण जी कोशिशि कयमि। जा बि लहराई तंहिंसां गॾु लुढ़ी वियमि। किथे किथे पंहिंजा ख़ुदि साख़्ता असूल मतन जी भेद खां वधीक मोतबर ॼाणदे पाण ई ज़ख़्मी थियसि। ख़्वाहिशूं बि न हुयूं, ऐं जे अंदरि थे फोलियमि त हर कुंड ऐं हर ज़ावे में हज़ारे ख़्वाहिशूं कारीगर जियां फण कढियो साम्हूं थे आयमि। वरी सोचींदो हुयुमि त आऊं त शाक्यामनी जे पंध जो पांधीअड़ो आहियां, जंहिंखे हर वेल त्यागी थियण जा उधमा उथंदा आहिनि। छा सच, छा छाया, छा माया, छा मोह ॼाणींदे बि न ॼातमि। इनायतुल्ला ॾाढी कोशिशि कई, पर मूं ते असरु कोन पियो। मिस्टर इनायतुल्ला 1952 जो CSP ऑफिसर हुयो। सिविल सर्विसिस अकेडमी लाहौर जो डायरेक्टर जनरल ऐं संसद घरवारी ज़ियाउल हक़ जे दौर में बहबूद आबादी वारी वज़ारत जी वज़ीर हुए। 1981 में असेंबलियूं कोन हुयूं। ज़ियाउल हक़ जी काबीना थाफ़िल माण्हुनि ते मुश्तमिल हुई। हिकु ॾींहुं अतिया इनायतुल्ला वज़ीर बहबूद आबादी असां सेखड़ाट ऑफिसरनि खे लेक्चर ॾियणु आई। संदसि मौज़ू हुयो पाकिस्तान में आबादी जो इज़ाफ़ो ऐं उन जा असर। मुंहिंजी मौज़ू सां दिलचस्पी बि हुई, ख़ासि इन्ही करे जो मार्क्सवादियुनि मालथ्यूस जी आबादी में वाद जे असर जी थ्योरी खे अंगनि अखरनि वसीले ग़लति साबित कयो। एसिताईं जो इहो बि चयो वियो त मालथ्यूस पादरी हुयो, न कि मुआशी माहिर ऐं मुआशियात 2 खे 4 करण जे सोले जदूल कोन्हे। साइंस जी तरक़ी नवां बीज पोखीअ जा बहितर तरीक़ा उपति पैदावार खे एतिरो त वधाइनि था जो आबादी जे वाधारे जे हाञे खे पैदावारी ज़रियनि ते भारी थियणु न ॾींदा। आतिया साहिबा रोस्ट्रम ते ईंदे ई चयो, अॼु आऊं सिविल सर्विसिस में नवनि आयल नौजवान चहिरनि जे विच में आहियां। अवां इन ग़रीब मुल्क जा बहितरीन ज़हन ऐं मुल्क जे ॾुतड़ियल माण्हुनि लाइ राहूं रोशन करण लाइ हिकु उमेदु आहियो। माण्हू चवंदा आहिनि त सिविल सर्वेंट न त सिविल मुहज़िब जी माना में आहिनि, नई सर्वेंट अवाम जा ख़ादम। संदन दिमाग़ ते ताज बरतानिया जे निमैंदे राज कंदड़नि जो वास आहे। ताड़ियुनि जो फ़हको। इनायतुल्ला जो मुंहुं ॻाढ़ो थी वियो। शायदि ॻाल्हि कोन वणियसि। पोइ मूंखे ख़बर पई त हीउ जुमिलो यानी न त सिविल आहिनि, नई सर्वेंट हिकु पुराणे CSP ख़ालिद हसन जो चयल हुयो। काफ़ी सालनि खां पोइ मूं उन्ही जुमिले खे कैंची हणी नए सिर सिंगारे पंहिंजे हिकिड़े कालम में लिखियो, जिन खे ख़बर ई न आहे त केॾी महिल कंहिंखे ॾंगिन था। जुमिले बाज़ी ताईं त ठीकु आहे, पर ईअं बि कोन्हे। ख़ुदा तरस सिविल सर्विस बि हुजनि था।
खणी तइदाद घटि हुजनि। एकेडमी में रिवायत आहे त भल त गर्मी में साह निकिरंदो हुजे पर अमूमन सूट यानी पैंट कोट ऐं पेरनि में ऑक्सफोर्ड स्टाइल धागनि सां ॿधजंदड़ बूट हुजे। जॾहिं को महिमान ॻाल्हाईंदड़ अचे त पोइ त लाउंज सूट लाज़िम थी पवंदो हुयो। बाबा त चवंदो हुयो त मुकेशन यानी बिना धागनि वारे बूट खे इन करे त लोफर्स चवंदा आहिनि। अशराफ जे मुजरे ते वञी पोइ त भल पाए वञे पर ऑफिस कमकार दावत ऐं कंहिं फज़ीलत वारी जाइ ते वञणु वक़्तु धागनि वारो बूट पाइणु चङो आहे। मुंहिंजे लाइ अहिड़ियूं रीतूं ऐं रिवाज आदाब शाही ऐं दरबार जी पैरवी आहे। इंग्लिस्तान जी राणी विक्टोरिया तोड़े एलिज़ाबेथ चाह में बिस्कुट ॿोड़े नरम करे खाइनि त फज़ीलत, लॉर्ड बि संदन ॾेखा ॾेखी ईअं कनि त ठीकु। सिंधी माण्हू जे बिस्कुट चाह में ॿोड़े खाए त थियो बद फज़ीलत। बुरो नाई जे वली अहद शहज़ादे खे इजाज़त आहे त भल बरमूदो यानी डिघीअ चढ़ी स्पोर्ट्स कमीज़ बेमसल गंजी ऐं खेड़ी पाए घुमे, बाक़ी आम माण्हू थियो बद फज़ीलत। एकेडमी जी ज़रूरत पटांदड़ 2 फुल सूट ठाराए खणी वियो हुअमि। कॾहिं सीअ जी ख़बर कोन हुई। दर्जी बि ट्रॉपिकल कपिड़े मां ठाहिया। लाहौर में ख़बर कोन हुई त हीअ त सीअ जो झलो कोन था कनि। डीजी हर कंहिंखे ज़ाती इंटरव्यू लाइ घुराईंदो हुयो। मुंहिंजो वारो डिसंबर जे आख़िर में आयो। उन ॾींहुं सीअ ॾाढो हुयो। हेठियां स्वेटर बि पातमि पर पोइ बि सर्दी महसूसु पिया कयमि। सोचियमि त डीजी कमरे में त हीटर हलंदो हूंदो। अंदरि दाख़िल थी सलाम करे डीजी जे साम्हूं वारी कुर्सी ते वेही रहियसि। महसूसु कयमि त हिते त को हीटर कोन थो ॿरे। इनायतुल्ला जे साम्हूं मुंहिंजी फाइल पियल हुई। घंटी वॼाई त वेटर हिकदमि चांहि खणी आयो। मुंहिंजी हालत सीउ में ॾाढी ख़राबु पई थी। शुक्र कयमि त गरम चांहि त आई आहे। कोप खणी अॻियां कयमि त सीअ जे करे हथ पे ॾकिया। शर्मसारी मां डीजी ॾे ॾिठमि त संसा अखियुनि में शिकारीअ जे शिकार खे कोड़की में बेवस फाथल ॾिसी आयल ख़ुशी जी चमक साफ़ नज़र आई। कुझु देरि पहिरीं जा मूंझ मन में आयल हुई सा दूर थी वई ऐं दिलि में पाण खे मज़बूत करण जी कयमि पिया। पर सी त हिकु हक़ीक़त हुयो। चांहि में खंडु मिलाईंदे ॾकंदड़ हथ खे काबू में न रखी सघियसि ऐं चमचे जो कोप में टकराव जो आवाज़ु मुतरके जियां मुंहिंजे मेजाले ते लॻणु लॻो। सम्झमि त इजो थी बेइज़ती थिए। इनायतुल्ला जे चहिरे ते ॼण ख़ुशी ऐं कामयाबी ज़ाहिर थींदे ॾिठमि। खेसि मौक़ो मिली वियो। जीअं ई मूं ॾकंदड़ हथनि सां कोप खणी सुर्क भरी कोप खे वापसि सासर ते रखियो त आवाज़ु कने पियमि, मिस्टर मेमण, कॾहिं रोड ते झूपड़ानुमा होटल ते वञण जो इतफ़ाक़ थियो आहे जिते मज़दूर ऐं ॿिया निढा निढा माण्हू अची मानी खाईंदा आहिनि ऐं चांहियूं पीअंदा आहिनि। उते हिकु मख़सूसु आवाज़ु घणो ॿुधण में ईंदो आहे। माठ रहियमि अहिड़नि हंधनि ते जिते मवाली चरसी मज़दूर रेड़ी वारा लोफर वग़ैरह ईंदा आहिनि। ख़ासि आवाज़ु हूंदो आहे चमचनि जी कोप सां ठिक ठिक किट किट जो, जीअं मूं हींअर ॿुधो। सही था चओ साईं, आउं उन तबिके मां आहियां जिन जी मज़दूरी तव्हां या असांखे तन ढकण ऐं पेट भरण लाइ कम जी थिए थी। पर असां उन्हनि खे निढो ग़रीब तबिको लोफर ऐं ग़ैर मुहज़िब चऊं था। मूं तमामु सकून सां चयो। इनायतुल्ला ॻाढ़ो थी वियो। मार्क्स जे बारे में छा ख़्यालु आहे? मूं वरंदी कान ॾिनी। मूं मार्क्स जे बारे में पुछो। कार्ल मार्क्स जवाबु कोन ॾिनई। कावड़ मां संस आवाज़ु ॾाढियां थी वियो। आई डू नॉट नाउ मिस्टर कार्ल मार्क्स, मुश्किल जवाबु ॾिनो। हाणे कुएं ई ॿिली जी रांदि शुरू थी चुकी हुई। डू नॉट नाउ वारो अखर बि ज़ू माना हो। हिकु त आउं सुञाणा कोन, ॿी माना में मूंखे ॼाण कोन्हे। साहिब खे एतिरी कावड़ाई जो मुंहं ते ॾकणी बंदि थी वई। साहिब जॾहिं हथ मथे खणी मूं ॾे आङुर सां इशारो कंदे ॻाल्हायो त संस हथनि में ॾक वाज़े हुई। मूं कॾहिं चयो त तूं ऐं मार्क्स छॾी में यार हूंदा हुआ? मूं मार्क्स जे नज़रिए मार्क्सिज़म जे बारे में पुछियो आहे। संस आवाज़ु ऊचो थी वियो। मूंखे ॾाढो मज़ो अचणु लॻो। केॾांहुं वेही सरदी। चयमि साईं, तव्हां नाराज़ न थियो। तव्हांजे पहिरें सवाल जी माना बि शायदि इहा हुजे त कार्ल मार्क्स जे हवाले सां मूंखे केतिरी ॼाण आहे। ॿिए सवाल में वरी मार्क्स जो नज़रियो वारी ॻाल्हि थी आहे। हाणे मार्क्स ऐं
एंजल्स त मादी ऐं तारीख़ खे हिकु जदलियाती सरिश्ते में सम्झाइण जी कई आहे। हिकु सरिश्तो ऐं हक़ीक़त सम्झाइण जी कई आहे। तव्हां उन खे मार्क्सिज़म चओ था, जीअं सरमाएदाराना निज़ाम जा साथारी चवंदा आहिनि। ऐं उन खे तारीख़ ऐं मादी जे जदलियात जी सम्झाणी चवंदुमि। इन सरिश्ते जा मोल मता कहिड़ा आहिनि, तारीख़ जे तसलसल खे कीअं ॾिठो वियो ऐं कीअं सम्झायो वियो, इहो डिघो बहस आहे, जंहिं लाइ शायदि हंधि मौसम ऐं मुंहिंजी ज़ात नामुनासिबु आहे। पोइ त डिजी साहिबु मच्छरजी पियो, अची ज़ातियात ते लथो। कोटा सिंध क़ौमपरस्ती मुंहिंजी ज़ात सभिनि ते छो हछ ॾियाई? आउं ॿुधंदो रहियुमि। अलबत्ता कंहिं महिल थोरो मुश्की संस अखियुनि में थे निहारियमि। ॼण चयुमि पिए, हाणे लॻी अथई वञी धूड़ पाए, पर ज़ुबान सां कुझु कोन चयुमि। तव्हांजो इंटरव्यू ख़तमु थियो ऐं मूंखे मोकल मिली। कुए ऐं ॿिली जी रांदि अंदरि गरमाए छॾियो हो, पर ॿाहिरि आयुमि त अची सीउ वरितो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जी 11वीं क़िस्त। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन